दादू में रोड्स खाते में तरक्याती कमनि लाइ आयल 55 करोड़ रुपयनि जे कमनि ते ॻरी रुश्वत वठण ऐं ठीका मनपसंद ठेकेदारनि खे ॾियण ख़िलाफ़ ठेकेदार एक्शन कमेटी जे सॾ ते वॾे अंग में ठेकेदारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई। अलामती बुख हड़ताल बैदि ठेकेदारनि हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ठेकेदारनि नियाज़ हुसैन पंवर, मुमताज़ भंड, अहमद मल्लाह, हुबदार भंड, खादिम अली लुंड, महबूब खोसो, सजन मगसी, नदीम कोराई ऐं ॿियनि चयो त 14 करोड़ रुपया इंजीनियर मखदूम मोहम्मद अली रुश्वत वरिता आहिनि। उन बावजूद ठीका ॾियण खां इनकार कंदे मनपसंद ठेकेदारनि खे ठीका ॾियणु चाहे थो। हिननि चयो त इंजीनियर मखदूम मोहम्मद अली जेको सुपरिंटेंडेंट इंजीनियर जी चार्ज ऐं गोरख डेवलपमेंट अथॉरिटी जे प्रोजेक्ट डायरेक्टर जी चार्ज रखे थो, पर उन दादू मां ऑफिशियली इंजीनियर जी पोस्ट छॾे चुको आहे ऐं गैर कानूनी तौर इंजीनियर जी चार्ज ते कब्ज़ो जमाए वेठो आहे। उन मौक़े ते ठेकेदारनि ॻाल्हाईंदे चयो त मखदूम मोहम्मद अली हिन जो प्रमोशन थी वियो आहे, ही एसी थी वियो आहे ऐं ही दादू में ऑफिशियली तौर ते ही चार्ज छॾे चुको आहे। हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट रोड्स जी चार्ज छॾे चुको आहे, पर मिड़ई वेहारियो वियो आहे, ही वेठो आहे ऐं ही ठेकेदारनि खे प्रोफेशनल जेके कॉन्ट्रेक्टर आहिनि उन्हनि खे माना सज़ा अञा मिलणी आहे, माना जेको लोड़नि पिया। उनखां अलावा ही जेके सिपरा ते जेके बिड चढ़ंदा आहिनि कम, इहो अॼु हिन कोशिश में आहे त मां जेको आहे सो उहे कम जेके पंहिंजे मनपसंद माण्हू उन्हनि जा कम तकिड़ो माना जेको बिड ते चाढ़िया। इन करे असीं सिपरा खे लाॻापियल इदारनि खे असीं माना जेको आहे सो सेक्रेटरी खे वर्क सेक्रेटरी खे अपील था करियूं त हिन दादू ज़िले जे MPs MNs खे उन सां गॾोगॾु जेकी बि सरकारी हुक्मरान आहिनि उन्हनि खे बि अपील था कनि बाबा तरक़ियाती कम जिथे किथे मज़े ई मुहबत सां थियनि था, ठेकेदार वक़्त खां अॻु में पंहिंजा 5 रुपया ख़र्च करे कम पूरा कनि था, पर हिते रोज़ असां ठेकेदारनि जे लाइ रोज़ दादूअ जे मसइलनि जे लाइ माण्हुनि जे लाइ मसइला पैदा करे रहियो आहे इंजीनियर। त हिन खे त घटि में रोकियो, हिन खां त घटि में पुछा त करियो न। असांजा ही मुतालबा मंज़ूर न कया विया, हिन खां पुछाणो न कयो वियो, को सज़ा जज़ा जो अमल न कयो ऐं हिन ठेकेदारनि सां इंसाफ़ न थियो, त असां ईद जे ॾींहुं बि असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया, त ईद जे ॾींहुं बि असां जेको आहे सो हिन इंजीनियर जे ख़िलाफ़ु प्रेस क्लब ते बुख हड़ताल ते वेंदासीं, मरण गॾु ते बुख हड़ताल ते वेंदासीं, एहतिजाजी मुज़ाहिरा कंदासीं। हिननि मुतालबो कयो त ठेकेदार दुश्मन इंजीनियर खे हटाए ईमानदार इंजीनियर मुक़ररु करे प्रोफेशनल ठेकेदारनि खे कम ॾिना वञनि। ॿी सूरत में ठेकेदार एक्शन कमेटी दादू पारां अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।